नाज़रीन, मीरपुर ख़ास में पीपल्स पार्टी डिवीज़नल जे सदर पीर आफ्ताब शाह जीलानी जे भा अगूणे PPMPA पीर शफ़क़त हुसैन शाह जीलानी अलमरूफ़ जानी शाह के अबाणे कब्रिस्तान में मिठीअ माउ हवाले कयो वियो। आख़िरी रस्मुनि सियासी समाजी धुरियुनि समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। अगूणे MNA ऐं ज़िले काउंसिल जे अगूणे नाज़िम पीर शफ़क़त हुसैन शाह जीलानी अलमरूफ़ जानी शाह बाबा खे संदसि अबाणे कब्रिस्तान ताज धणी में सवें आलियुनि अखियुनि सां मिठीअ माउ हवाले कयो वियो। मरहूम जे जनाज़े निमाज़ खां पोइ पीर अयूब जान सरहंदी संदसि मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। जनाज़े निमाज़ में सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल, चेयरमैन ज़िले काउंसिल मीर अनवर टालपुर, MPA सैयद ज़ुल्फ़कार अली शाह, ग़ुलाम कादिर ख़ान मरी, अली मर्दान शाह, पीर हसन अली शाह, सैयद नूर शाह, पीर इज़्ज़त शाह, डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह, SSP जावेद बलोच, अगूणो कमिश्नर ग़ुलाम हुसैन मेमण, मीर अली रज़ा टालपुर, सरफराज़ जुणेजो शिरकत कई। याद रहे त पीर शफ़क़त शाह जीलानी गुज़िरियल ॾींहुं कराची जी साउथ सिटी अस्पताल में बीमारी सबब दम धणी हवाले कयो हो, जंहिंजो मड़ मीरपुर ख़ास जीलानी हाउस में आंदो वियो। मरहूम बेवा ऐं 2 पुट सोगवार छॾिया आहिनि।